2023 जे अगस्त यानी हलंदड़ साल जे हलंदड़ महीने में कुछ अहिड़ा फल्कियाती वाक़िया थींदा जेके हर रोज़ नाहिनि थींदा। मतलब त तव्हां उहे खुशनसीब आहियो जेके हिन भेरे काइनात जूं उहे शयूं अखियुनि सां ॾिसी सघो था जेके हज़ारें सालनि में हिकु भेरो बि थींदियूं आहिनि। धरती, चंड, सितारा, सिज ऐं काइनात में मौजूद खरबें सयारा हिक महवर ऐं पंहिंजे उसूलनि तहत अरबें सालनि खां हलंदा रहनि था। को हिकु बि सयारो जेकॾहिं पंहिंजे महवर खां थोरो बि अॻिते पोइते थी पवे त काइनात जी तबाहीअ जो सबबु बणिजी सघे थो। जीअं घड़ियाल में मौजूद कलाक वारो कांटो 12 कलाकनि खां पोइ फिरी साॻी ई जाइ ते ईंदो आहे, अहिड़ी ई रीति सयारा बि पंहिंजे सफ़र जा कुझु लम्हा वरजाईंदा आहिनि, जिन मां कुझु साल में हिकु भेरो, कुझु 5 खां 10 साल, जॾहिं त कुझु सवें ऐं हज़ारें सालनि खां पोइ थियनि था। अचो त असां अव्हां खे ॿुधायूं था त उहे कहिड़ा एस्ट्रोनॉमिकल इवेंट्स आहिनि जेके 2023 जे अगस्त महीने में ज़ाहिर थींदा। सभ खां अॻु 18 अगस्त ते कंहिं बि शइ जो पाछो न थींदो, छो जो इहो ॾिहाड़ो ज़ीरो छेडो डे हूंदो। मतलब त इन ॾींहं ते तव्हां जे चौधारी मौजूद इमारतुनि, वणनि ऐं ॿियनि वॾियुनि शयुनि जो ज़मीन ते को बि पाछो न थींदो। जेतोणीक आसमान में सिज बि वाज़िह नमूने नमूदार हूंदो। इहो इन करे थींदो जो सिज सिधो संओं इमारतुनि ऐं वणनि जे मथां हूंदो ऐं उन्हनि जो को बि पाछो न थींदो। तंहिंखां पोइ 27 अगस्त 2023 ते सैटर्न सिज जे बिल्कुलु मुख़ालिफ़ पासे ऐं धरतीअ जे तमामु घणो वेझो हूंदो, जंहिंजे करे असां सैटर्न ऐं उन जे चौधारी मौजूद लकीरुनि खे ॾिसी सघंदासीं। धरती ऐं सैटर्न हिकु साल 13 ॾींहं खां पोइ हिक ॿिए जे वेझो थींदा आहिनि, जॾहिं उन्हनि जो पंहिंजे महवरनि में चकर पूरो थींदो आहे। 30 अगस्त जो उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं सुपर मून नज़र ईंदो, जेको आमतौर ते नज़र ईंदड़ चंड खां तमामु घणो वॾो हूंदो ऐं उन जो रंग बि नीरो नज़र ईंदो। इहो नज़ारो वरी 2032 जे सेप्टेंबर खां अॻु में नथो ॾिसी सघिजे।